ते मुलाज़िम सॼी सिंध में सरापा एहतजाज आहिनि। कराची में गुज़िरियल 5 ॾींहंनि खां वठी एहतजाज हलंदड़ आहे। सिंध सेक्रेटेरिएट ॾाढो धरणो, उन खां अलावा CM हाउस तरफ़ मार्च ऐं कल्ह जेकी मुलाज़िमनि जे मथां गुज़री, असां पंहिंजे प्रोग्राम्स में तव्हांखे उहे सभु शयूं ॾेखारियूं त कहिड़े अंदाज़ में हेल्थ जेके मुलाज़िम हुआ ख़ासि तौर ते लेडी मुलाज़िमनि उन्हनि ते जेको तशदुद कयो वियो उन जो मिसाल तारीख़ में नथो मिले। इंतिहाई अफ़सोसनाक सूरत हाल ही जॾहिं कंहिं लेडी मुलाज़िमा खे 8 जेके एहलकार हुआ उहे तशदुद करे रहिया हुआ, इंतिहाई अफ़सोसनाक हो। एहतजाज उन्हनि जो हलंदड़ आहे। 100 जी तादाद में गिरफ़्तारियूं हुयूं, उहे कोर्ट उन्हनि जो हुकुम ॾिनो आहे, उन खां पोइ आज़ादु थी चुका आहिनि, अॻुवाण बि उन्हनि जा आज़ादु थी चुका आहिनि। सरापा एहतजाज बणियल आहिनि। सॼी सिंध में 28 ॾींहंनि खां वठी OPDs बंदि आहे। कराची में एहतजाज हलंदड़ आहे। मुलाज़िमनि अॻुवाणनि जो जेके बि उते मुलाज़िम मौजूदु आहिनि, समूरा मुलाज़िम, उन में ग्रैंड हेल्थ अलायंस जे प्लेटफॉर्म तां डॉक्टर्स हुजनि, नर्सिस हुजनि, लेडी हेल्थ वर्कर हुजनि, पैरामेडिकल अमलो हुजे या हेल्थ सपोर्टिंग स्टाफ हुजे, उहे सभु जा सभु सरापा एहतजाज आहिनि। ॻाल्हियुनि जा के बि अञा ताईं नतीजा न निकिरी सघिया आहिनि। असीं कल्ह बि पंहिंजे प्रोग्राम में हेल्थ खाते जे पार्लियामेंट्री सेक्रेटरी कासिम सुमरो साहिब सां ॻाल्हि ॿोल कई। उनजो चवणु हो त हीउ जेको हेल्थ रिस्क अलाउंस जो मुतालबो आहे उहो जाइज़ न आहे। असां इन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। एहतजाज हली रहियो आहे, उन ते बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे एहतजाज वारे हंधि, धरणे वारे हंधि कराची प्रेस क्लब वटां KTN न्यूज़ जे रिपोर्टर अली रज़ा शेख असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम अली रज़ा। वालेकुम सलाम। अली रज़ा, केतिरा ॾींहं गुज़री चुका आहिनि? अॼु काउं ॾींहुं आहे एहतजाज खे, छा सूरत हाल आहे? राति गिरफ़्तारियूं थियूं, हिन वक़्तु सभु आज़ादु थी पहुता आहिनि। अॻुवाणनि जो, मुलाज़िमनि जो छा चवणु आहे? जी बिल्कुल, जो है इस्लाम हैदर साहब जो है सेहत खातिर जेके आहिनि उहे मुलाज़िम आहिनि। मुसलसल 5 ॾींहंनि खां जेको हुन में धरणो हुयो, उहो सिंध सेक्रेटरी मेन जेको गेट आहे उनजे अॻियां जेको उहो जारी हुयो। उन दौरान जेको आहे जेके मुलाज़िमनि पारां जेको आहे हिकु दफ़ो ॿ दफ़ा जेको आहे CM हाउस तां वञण जी कोशिशि बि कई हुई। उन दौरान जेको आहे पुलिस पारां लठबाज़ी कई। उन दौरान जेको आहे जेको पाणी आहे उहो बि उन्हनि ते जेको आहे लॻायो वियो। उन दौरान जेको आहे लठबाज़ी कई वई हुई। उन दौरान 100 खां वधीक जेके मुलाज़िम हुया, डॉक्टर हुया, उन्हनि खे बि जेको आहे गिरफ़्तार कयो वियो। उन में लेडीज़ डॉक्टर बि जेके लेडीज़ डॉक्टर उहे बि उन में शामिलु हुयूं। ऐं जेको आहे 20 खां वधीक जेके लेडीज़ डॉक्टर हुयूं उन्हनि खे जेको आहे हॉस्पिटल जेको आहे मुंतक़िल कयो वियो। उन दौरान जेको आहे पुलिस पारां बि तशदुद कयो। उन दौरान जेको आहे काफ़ी जेके डॉक्टर्स हुयूं उहे जेको आहे ज़ख़्मी थी पयूं। उन्हनि जो जेको धरणो आहे उहो हींअर हिन वक़्तु जेको आहे कराची प्रेस क्लब वारो जेको आहे उहो जारी आहे। मुंहिंजे कैमरामैन ताज़ी हालात तव्हांखे ॾेखारे सघे थो। धरणो जेको आहे उहो हिन वक़्तु जारी आहे। ऐं जेको आहे मुज़ाहिरीन आहिनि उहे जेको आहे नारेबाज़ी करे रहिया आहिनि। जेको हिननि जो इहो ई जेको आहे मुतालबो आहे त असांखे जेको आहे रिस्क अलाउंस आहे, टाइम स्केल आहे, उहो जेको आहे असांखे ॾिनो वञे। जी अच्छा अली रज़ा, समूरा जेके गिरफ़्तार माण्हू हुआ, मुलाज़िम हुआ, हाणे प्रेस क्लब वाॾो पहुची चुका आहिनि? जी बिल्कुलु, जेको आहे राति खां वठी जेको आहे उनजो जेको धरणो हुयो जेको आहे उहो प्रेस क्लब वारे, कराची प्रेस क्लब वारे जेको आहे उहो जारी हुयो। जेके हुन में जेके अॻुवान हुया उहे जेको आहे गिरफ़्तार थी चुका हुया कल्ह खां। उहे जेके आहिनि अॼु पुलिस पारां जेके आहिनि उहे रिहा कया विया। ठीकु आहे अली रज़ा, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, असांखे हाणे जेके लीड करे रहिया आहिनि हिन समूरे एहतजाज खे, बुशरा आराई साहिबा जेके सदर आहिनि लेडी हेल्थ वर्कर प्रोग्राम यूनियन जी, उन असांजे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे। डॉक्टर मोहम्मद अली थलो साहिबु सिंध डॉक्टर इस्ताद जा सदर आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। जॾहिं त नर्सिंग एसोसिएशन जा सदर आहिनि एजाज़ कलेरी साहिबु, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। शरीफ़ पालारी पैरामेडिकल एसोसिएशन जा सदर आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति मैडम बुशरा तव्हां सां था कयूं। ही जेके तशदुद थियो, समूरा असां फुटेजिस ॾिठा, तव्हांजे ते जेको तशदुद थियो, समूरी सूरत हाल असां पंहिंजे नाज़रीन खे बि ॾेखारींदा रहियासीं। इन हवाले सां असांखे ॿुधाईंदव त तव्हां जॾहिं पहुतव त कहिड़े अंदाज़ में तव्हांजे मथां तशदुद हो, छा तव्हां ते वियो वापिरियो, कीअं तव्हांखे थाणे अंदरि रखियो वियो, इन बारे में ॿुधाईंदव असांखे। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां त असांजो तव्हांखे ख़बर आहे त गुज़िरियल 30 ॾींहंनि खां असांजी OPDs बाइकाट आहे, पोलियो बाइकाट असां कयोसीं, करोना जो बाइकाट कयोसीं, वैक्सीनेशन जो बाइकाट आहे, ऐं जेको बि असांजो फील्ड जो कमु आहे असां उन्हनि जो बाइकाट कयो आहे। ऐं 3 ॾींहंनि खां असां पुरअमन तरीक़े सां जेको आहे त उहो सिंध सेक्रेटेरिएट जे साम्हूं असां वेही रहियासीं, जंहिंमें असांखे हिकु ॿ दफ़ो ॻाल्हियुनि खां बि सॾु कयो वियो, मगर असांजो टाइम वेस्ट कयो वियो। 3 ॾींहुं असां जेको आहे त इहो ऐलान कयोसीं त अगरि सुभाणे जुमे वारे ॾींहुं 12 बजे ताईं असांखे
जेको असांजो कंटिन्यू रिस्क अलाउंस करण जो नोटिफिकेशन जारी करे असांखे न ॾिनो वियो त असां CM हाउस मूव कंदासीं ऐं पुरअमन तरीक़े सां कंदासीं। जीअं ई असां 12 सवा 12 गुज़री विया असां CM हाउस मूव करणु शुरू कयोसीं त पुलिस जी जेकी लेडीज़ पुलिस हुई, तव्हां वीडियो में बि ॾिठो हूंदो त उन अचण सां ई मुंहिंजे गिची खे माना ज़ोर ॾिनो ऐं जंहिंसां मुंहिंजी साह बंदि थियणु शुरू थियो ऐं उनजे दॿाइण सां ई मुंहिंजो अञा ताईं बि गलो जेको आहे सूर करे थो। त ज़ाहिर आहे जे तव्हांजी SHO खे असांजी छोकिरियूं वठनि थियूं तव्हां विढ़ो था या तव्हांजी छोकिरियुनि खे धक लॻा आहिनि त तव्हां एतिराज़ात कयो था ऐं जेको आहे त सर्टिफिकेट ठाहियो था त असांजी छोकिरियूं मरी वियूं पुलिस वारियूं, त ज़ाहिर आहे तव्हां उन्हनि जी लीडर खे या असांजी कंहिं बि वर्कर खे तव्हां उनजी पोती लाहींदो, उनजो गलो दॿाईंदो या उन जा कपिड़ा फाड़ींदो त तव्हां उहो आराम सां त कोई न वेंदो न, ज़रूरु उनजी जवाबी कार्रवाई थींदी। उन खां पोइ असां वञी अधु में CM हाउस खां पहिरियां मस्जिद वटि असां उते क़याम करे छॾियोसीं, वेही रहियासीं पुरअमन तरीक़े सां ऐं उते असां पंहिंजी पुरजोश जेकी आहे त नारेबाज़ी कईसीं ऐं हुकूमत सिंध खां असां पंहिंजो मुतालबो घुरदा रहियासीं। त असांखे इहो ई चयो वियो, असांजे जेको महबूब नुरारी आहे, मोहम्मद ख़ान आहे, कलेरी साहब आहिनि ऐं इख़लाक़ भाई आहिनि, असांखे इन्हनि समूरनि इहो ई चयो त तव्हां सेक्रेटरीट ही कमेटी जो लेटर हिकिड़ो ठहियो जेको तव्हां लाइ राति वेही फ़ैसिलो कंदो, कुझु न कुझु ज़रूरु असां तव्हां लाइ कंदासीं। तव्हां जेको आहे त हीउ रस्तो ब्लॉक थिए थो, परेशानी थिए थी, तव्हां वञी करे वापसि पंहिंजी उन जॻह ते वेहो। असां इन्हनि ते 3rd टाइम इहो एतबार कयोसीं। एतबार कंदे असां वापसि थियासीं। जीअं ई असां अञा वापसि ई थिया आहियूं त पोयां हिननि लठबाज़ी शुरू करे छॾी, धिकम धिका शुरू करे छॾी ऐं गाॾियुनि में उछलण माण्हुनि खे शुरू करे छॾियो। जेके असां सभु लेडीज़ हुयूं असां सभु वञी करे ॿीहर उन जॻह ते असां वेही रहियासीं जिते असांजी पहिरियों दरियूं पयूं, इन्हनि दरियूं बरियूं बि अलाए काॾे असांजी गुम करे छॾियूं, असांजा बैनर बि इहे खणी विया त असां ज़मीन ते उते वेही रहियासीं। असां जेतिरियूं बि लेडीज़ हुआसीं, जेंट्स खे हिननि ॾाढो कुटियो, हिकिड़े असांजे छोकिरे खे बिल्कुलु उघाड़ो करे छॾियो, बिल्कुलु उघाड़ो करे छॾियो ऐं हीअ हिकिड़े इंसान जी तज़लील कई अथनि। इंसानी जेकी हिकिड़ी असांजी तहज़ीब आहे हिननि उन जी तज़लील कई। उन ते असांजी हिकिड़ी छोकिरी भॼी करे पंहिंजे ॿिए छोकिरे खे ॾिनोसीं त उन छोकिरी जी असांजी चादर सां पंहिंजो नंग ढकियो ऐं इंतिहाई मुंहिंजे ख़्याल में शर्म जहिड़ी ॻाल्हि हुई। ऐं असां पुरअमन तरीक़े से वेठा हुआसीं, असां पंहिंजा नारेबाज़ी कयूं पिया त असां ते पाणी जो जेको कंटेनर आने करे असां ते तव्हां ॾिसी सघो था उन्हनि वीडियोज़ में, उन्हनि मूवीज़ में त जेको पाणी असांखे लॻे पियो त असांजा जेकी बॉडी स्ट्रक्चर हुयो जंहिं तरीक़े सां उहो नज़र अचे पियो, मुंहिंजे इंतिहाई अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि हुई। पर उन खां बाद जेके असांजी सिंध हुकूमत जे अमलदारनि जा बयान हुआ उहे वरी अञा दिलि ॾुखाईंदड़ हुया। मां सिंध हुकूमत खे वाज़े ॿुधाए छॾियां त असीं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी ज्वालियूं आहियूं, असीं उन्हनि जी पैदावार आहियूं, असां उन्हनि जे शुरू कये रोज़गार जे सबबु अॼु असां हिते पुॻा आहियूं। असां वटि उहो ई जज़्बो हूंदो, असांजो उहो ई जोश हूंदो ऐं असां उन वांगुरु न झुकंदासीं, न डिॼंदासीं, न पोइ हिते हटंदासीं। जेको असांजो हक़ु आहे असां वठंदासीं, असां को ग़ुलाम न आहियूं। ऐं मां CM साहब खे इहो ज़रूरु चवंदसि, CM साहब असीं नियाणियूं जॾहिं बि CM हाउस आया आहियूं, असांखे कोई बि असांजो रिकॉर्ड कढी ॾेखारियो वञे त असां हिकु सिर जो बि को नुक़सानु कयो हुजे, का गुंडागर्दी कई हुजे। हिननि असांजा वार पटिया, वारनि सां असांखे हिननि घसीटियो रोड जे मथां, हिननि असांजा रवा लाथा, हिननि असांजे हितां वठी करे सीने खां हीअं असांजा कपिड़ा फाड़िया। असांजी हिकिड़ी हेल्थ वर्कर हैदराबाद जी पूरी उघाड़ी थी वई, हितां असां हुनखे ॿी छोकिरी जो बुरको लाइ फ़ौरन पारायोसीं। त मूंखे सम्झ नथी अचे त सिंध गवर्नमेंट जेकी जमहूरियत जी दावेदार आहे उनखे छा थी वियो। कल्ह ईअं लॻे पियो जीअं पंजाब जी पुलिस आहे, जीअं पंजाब जी पुलिस गुंडागर्दी करदी आहे। मां सिंध हुकूमत खे वरी चवां थी, पंजाब जॾहिं इहा गुंडागर्दी कई, नून लीग गुंडागर्दी कई, तव्हां ॾिठो त अॼु नून लीग पंजाब मां तक़रीबन ख़तमु थी चुकी आहे ऐं तव्हीं हुननि जे क़दमनि ते हलो था, नक्शे क़दमनि ते। सुभाणे ईअं न थिए तव्हांजो नालो निशान बि ख़तमु थी वञे।
यकीन कयो असांजो दिलि एॾो आज़ारियल आहे, असां एॾा ॾुखायल हूं जो सॼी राति मूंखे निंड न आई। मूंखे छोकिरियूं चवंदियूं असां तहजद पढ़ूं था, असां दुआऊं घुरूं था। जंहिं बि असांजी इन तज़लील जो हुकुम ॾिनो, जेको बि असां न्याणियुनि जी तज़लील जो ज़िम्मेदार आहे, अलाह ताला उन्हनि समूरनि खे इन्ही तरीक़े सां इन्हनि रोडनि ते इन्हनि जे वारनि सां ईअं ई घसीटराईंदो, ईअं ई इन्हनि जा कपिड़ा चाक थींदा, ईअं ई इन्हनि जा रवा रुलंदा ऐं इन्हनि खे का ख़ुदा ताला जॻह बि न ॾींदो काथे लिकण जे लाइ। तव्हां असांखे छा सम्झी करे असां ते इहो ज़ुल्म उमाड़ियो? मूंखे सिंध गवर्नमेंट, ही सिंधी गवर्नमेंट, मूंखे सुबुह लाहौर मां फ़ोन आई आहे, मूंखे फैसलाबाद मां, मुल्तान मां, गुजरांवाला मां छोकिरियूं मुंहिंजूं प्रेसिडेंट मुंहिंजी यूनियन जूं फ़ोन करे चवनि थियूं, बुशरा तुम तो बड़े दावे करती हुन्नी सी कि हाँ साढ़े सिंध के जड़े मर्द बड़े गैरतमंद, असी सिंधी बड़े गैरतमंद, असी कदी भी औरत नूं हथ नहीं लाईदा, कुछ भी हो जाए। इन्होंने तो तानू नंगा करके रख दिता है क्योंकि लाइव जा रही थी हर चीज़। तो तुम लोग हमें नंगा करके क्या साबित करना चाह रही थी सिंध गवर्नमेंट? हमें डरा के क्या साबित करना चाह रही थी सिंध गवर्नमेंट? हम आपके एम्प्लॉई हैं, हम सिंधी, सिंध की रिहाइश वाले सिंधी कौम की माएँ बहनें बेटियां हैं हम। क्या हो गया आप लोगों के दिमागों को? या ये जो आए थे पिस्ते बादाम अखरोट खाजे, ये खा के क्या आपका कोलेस्ट्रॉल बढ़ गया है, दिमाग में चर्बी चढ़ गई है, क्या हो गया है मुझे बताएं। पहले हम सीएम हाउस जाते थे, हमें इतनी इज्जत मिलती थी, आज क्या हो गया? हम सीएम हमारा है, हमारे वोटों से इलेक्ट होके आया है, हमारा हक है। हम कोई दहशतगर्दी तो नहीं करने जा रहे थे, हम कोई बम ब्लास्ट करने नहीं जा रहे थे, हम सीएम को मारने नहीं जा रहे थे। सीएम हमारा है, हम सीएम के हैं, हम उनकी माएँ बहनें बेटियां हैं, ऊपर से वो सैयद है। और मैं मुराद अली शाह साहब, मुझे अच्छी तरह याद है जब हम सीएम हाउस धरना लगाया था, एक पुलिस वाला मुझे डंडा मारने लगा था, आपने दूर से उसका कहा नहीं मारो, ये मेरी बहनें हैं। तो आज आपकी उस गैरत को क्या हो गया? ये जो बरसात आई, ये जो सैलाब आ गया, ये ले गया क्या बहा के? बिल्कुल। हम आएंगे, हम आपकी माएँ, हम आपकी बहनें, हम आपकी बेटियां, हम पीपल्स पार्टी की जियालियाँ, हम पीपल्स पार्टी की एजेंट, हम पीपल्स पार्टी की वोटर, हम आएंगी सीएम हाउस, आएंगे, हम हर हाल में आएंगे। आपने जो करना था कर दिया, इससे बढ़ के एक गोली रहती है, हम वो अपने सीने पे खाएंगे, अपने जिगर पे खाएंगे, क्योंकि आपने हमारे बच्चों का रोज़गार छीना है। मैं 32,000 में गुजारा मेरा नहीं होता। मेरी 70% मेरे समेत मेरी 70% लड़कियां बेवा हैं, यतीम हैं, मिस्कीन हैं, लेबर हैं, मजदूर हैं। तो हम 32,000 इस क़यामत खेज़ महंगाई में कैसे गुजारा करें? हमें बताएं, आप हमें मुतमिन करें। बिल्कुल कि आपने फ्री हेल्थ दी है, फ्री तालीम दी है, साबित करें। बिल्कुल अदी बुशरा, तव्हांजी तकलीफ़ जो असांखे अंदाज़ो आहे, मुसलसल असां तव्हांखे कवर करे रहिया आहियूं। एजाज़ कलरी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। एजाज़ साहब, तव्हांखे हाणे अदालती हुकुम ते तव्हां आज़ादु थी पहुता आहियो, त छा ॿिया बि तव्हांजा अञा जेके मुलाज़िम कुझु गिरफ़्तार आहिनि, जा सभु आज़ादु थी चुका आहिनि? ऐं ईंदड़ लाइ अलम छा हूंदो तव्हांजो? थैंक यू असलम भाउ। जीअं त तव्हां चयो त अदालत, मोज़िज़ अदालत जेको आहे असांखे बाइज़त तरीक़े सां बरी कयो, बल्कि जेको केस हुयो सो उहो इलीगल ठाहियो वियो हुयो ऐं उन इलीगल केस खे जेको आहे त उहो ख़तमु कयो वियो। ऐं असांजा जेके बि दोस्त हुया, असां 12 माण्हू नॉमिनेटेड हुयासीं FIR में, ऐं आऊं जेको आहे बाक़ी दोस्त हुया, उन्हनि सां गॾु असां जेको आहे त मीडिया जो बि थैंकफुल आहियूं, जिन्हनि असांजे मसइले खे जेको आहे त हाईलाइट बि कयो। ऐं थैंकफुल आहियां कराची बार जो एसोसिएशन जो, उन खां पोइ जेको आहे त बाक़ी जेके दोस्त हुया असांजा वुकला बिरादरी, उन्हनि तमामु वुकला बिरादरी जो बि थैंकफुल आहियां जो उन्हनि असांजो केस जेको आहे बहितरीन तरीक़े सां फाइट कयो। ऐं जेका सिंध हुकूमत जी ही गुंडागर्दी ऐं जंहिं तरीक़े सां जेको आहे त असांजे माण्हुनि ते उन्हनि तशदुद कयो आहे, ऐं जेका असांजी पुरअमन रैली हुई, मार्च हुयो CM साहब जे तरफ़, ऐं आऊं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु ॾिसो त को बि अहिड़ो नोटिफिकेशन मौजूदु न आहे जंहिंमें इहो डिक्लेयर्ड हुजे त ही रेड लाइन आहे या जेको आहे त का रेड लाइन खे असां क्रॉस कयूं या रेड ज़ोन में वञी चुका हुजूं।
ये एक्चुअली जंहिं जगह ते असीं मौजूद हुआसीं या जंहिं जगह ते असांजी मार्च जेको आहे या रैली जेका रवां दवां हुई उहा कतई तौर ते रेड ज़ोन में न हुई ऐं उन जे बावजूद जंहिं तरीक़े सां DC साउथ जेको हुकूमत सिंध जो वाठो निकितो आहे उन असांजे भेणुनि ते भाइरुनि ते ऐं जेको आहे त पुरअमन एहतजाज जंहिं तरीक़े सां हट धर्मी सां जेको आहे अटैक करायो पुलिस जे थ्रू उहो ऐं जेतिरी बि उनजी मज़म्मत करियां उहा बिल्कुलु जेको आहे त अफ़सोसनाक ऐं शर्म जोगी ॻाल्हि आहे ऐं उहा बिल्कुलु घटि हूंदी जंहिं तरीक़े सां तव्हां ॾिठो त कल्ह असांजे भेणुनि खे ऐं नियाणियुनि खे वाटर कैनन जे ज़रिए एक्सपोज़ कयो वियो उन्हनि जा कपिड़ा फाड़िया विया ऐं उन्हनि जो जिस्म नज़र अचे पियो उनखां पोइ जंहिं तरीक़े सां मुंहिंजी हिकिड़ी भेण खे रोड ते गहलियो वियो उनखे मारियो वियो ऐं उन खां पोइ जेका ग्रैंड हेल्थ अलायंस जी पूरी काबीना हुई जेका कैबिनेट हुई या जेका लीडरशिप आहे उनखे जंहिं तरीक़े सां तशदुद करे जेको आहे त बंदि कयो वियो थाणनि में ऐं उन खां पोइ 24 कलाक रिटेन कयो वियो उते ऐं उन ते तशदुद कयो वियो ऐं इवन ग़लति FIR काटे करे उन्हनि खे जेको आहे त तशदुद कंदा रहिया ऐं उन्हनि खे थ्रेट ॾींदा रहिया त हीअ आउं सम्झां थो त सिंध हुकूमत पीपुल्स पार्टी जी हुकूमत आहे ऐं पीपुल्स पार्टी हमेशह जमहूरियत जी ॻाल्हि कंदी आहे ऐं जमहूरियत जो राग अलापंदी रहंदी आहे त आउं सम्झां थो त हिन वक़्तु सिंध हुकूमत या पीपुल्स पार्टी जमहूरियत जो लफ़्ज़ बि जेको आहे न उन्हनि जे मुंहं मां निकिरणु मुंहिंजे ख़्याल में का सुठी ॻाल्हि कोन्हे हिननि बदतरीन जमहूरियत जो कल्ह मुज़ाहिरो कयो आहे जंहिं तरीक़े सां असांजे भेनरुनि खे असांजे नियाणियुनि खे हिननि जेको आहे तशदुद जो निशानो बणायो आहे जेको पूरी दुनिया ॾिठो त जंहिं तरीक़े सां पीपुल्स पार्टी जमहूरियत ऐं हिननि जी जेका पार्टी जो जेको ऑब्जेक्टिव्स आहिनि या हिननि जा मोटिव्स आहिनि या हिननि जो मैनिफेस्टो आहे उन खां हटी करे जेको आहे हिननि कल्ह कमु कयो आहे ऐं CM सिंध साहिब खां पुछा करियां थो त साईं तव्हां सैयद आहियो ऐं सिंधी आहियो पर्टिकुलरली ऐं सिंध सूबे में रहण वारा आहियो छा तव्हां सिंध जी सकाफ़त खे दफ़न करे छॾियो आहे सिंध जी सकाफ़त खे ख़तमु करे छॾियो आहे छा तव्हांजे ॻोठनि में तव्हांजे सूबे में तव्हांजी जेका आहे त सकाफ़त में इहा चीज़ कोन्हे त जेकॾहिं नियाणियूं केॾा हली वेंदियूं आहिनि जेकॾहिं को पंज खून बि कंहिंजा थियल हूंदा आहिनि त जॾहिं नियाणियूं हली वेंदियूं आहिनि या वॾा हली ईंदा आहिनि या ॿार बच्चा हली ईंदा आहिनि या तव्हांजा नंढा हली ईंदा आहिनि त उहे खून बि ख़तमु थी वेंदा आहिनि ऐं बख़्श कया वेंदा आहिनि हीअ त तव्हां वटि नियाणियूं 17,000 रुपए लाइ हली पिया आहियूं जेको 22-23 ॾींहंनि खां वठी करे तव्हां उन्हनि जी ॻाल्हि कोन पिया ॿुधो ऐं उहे तव्हांखे तव्हांजे घर जे दरवाज़े ते ॿुधाइण पिया आहियूं त CM साहिबु असां तव्हां जूं नियाणियूं आहियूं ऐं तव्हांजी जेको आहे त वोटर्स आहियूं ऐं हिन सूबे जा रहवासी आहियूं ऐं असीं तव्हांजे महकमे जा एम्प्लॉइज़ आहियूं उनजे बावजूद आउं सम्झां थो त CM साहिब जा बि पावर ख़तम थी चुका आहिनि जेकॾहिं ॾिठो वञे अमेरिका में वेठल जेको आहे हिकिड़ी लेडी उहा उतां खां सिंध हुकूमत खे कंट्रोल पई करे ऐं उतां खां डायरेक्शन ॾेई करे माण्हुनि ते तशदुद पई कराए त इहो अफ़सोस जो अमल एजाज़ साहब मां हिकिड़ो सवाल हिते तव्हां खां पुछणु पियो चाहियूं त राति मुंहिंजी प्रोग्राम में हिन ई प्रोग्राम में इशूज़ में ॻाल्हि ॿोल थी कासिम सुमरो साहिब सां उन पे ॿुधाया त हीअ जेको हेल्थ रिस्क अलाउंस आहे ॿिया जेके मुतालबा आहिनि इहे हिननि जा बिल्कुलु जाइज़ न आहिनि मुंहिंजो तव्हां खां सरकार जो ही मौक़ुफ़ आहे तव्हांजो हेल्थ रिस्क अलाउंस ते छा चवणु आहे ॾिसो सर ॻाल्हि इहा आहे त रिस्क अलाउंस असांजो जेको आहे उहो हिननि असां सां ॻाल्हि ॿोल कई आहे हुन में एग्री कयो तव्हांखे ख़बर हूंदी त 24 तारीख़ पोएं महीने जी 24 तारीख़ हिननि जी असां सां मीटिंग थी CM साहिब जी डायरेक्शन ते सेक्रेटरी ऐं हुनजी पूरी मैनेजमेंट असां सां वेठी उहे मिनट्स ऑफ मीटिंग्स तमामु मीडिया पर्सन खे शेयर थियल आहिनि ऐं उन खां पोइ बि हिननि खे 5 तारीख़ जी डेडलाइन ॾिनी वई उन बावजूद हिननि जेको आहे असांजी उहा रिस्क अलाउंस जी समरी अप्रूव न कराए सघा कैबिनेट जे अंदरि उन खां पोइ 5 तारीख़ जी डेडलाइन गुज़रण खां पोइ जेको आहे असांजो धरणो स्टार्ट थियो 8 तारीख़ ते ऐं असांजो रिस्क अलाउंस जेको बेसिक ऐं बुनियादी मुतालबो आहे उन में तव्हांखे अॻु में बि आउं प्रोग्राम में ॿुधाए चुको आहियां त कोविड अलाउंस जेकॾहिं हीअ चवनि था कोविड ख़तमु थी वियो आहे त हीअ जेको पार्लियामेंट्री सेक्रेटरी साहिबु आहे ऐं उन खां सवाल कंदुसि त तव्हांजे प्रोग्राम जे थ्रू त साईं वॾा तव्हां जॾहिं बि मिनिस्टर साहिबा सां रहो था ऑफिस में या पब्लिक में या तव्हां पंहिंजी गाॾी में सफ़र था करियो या तव्हां पंहिंजे जेको आहे त निजी महफ़िलुनि में वेहो था
त उहो हमेशह मूं जेको ॾिठो आहे तव्हांखे त तव्हांखे मास्क लॻल हूंदो आहे। जेकॾहिं कोविड ख़तम थी वियो आहे त सरकार तव्हां मास्क पंहिंजो लाहे छॾियो न। तव्हांखे किथां कंहिंखां डपु आहे, कहिड़ी चीज़ खां डपु आहे जो तव्हां मुसलसल जेको आहे त इहो मास्क लॻाए था घुमो। असां ॻाल्हि था करियूं त कोविड ठीकु आहे, तव्हांजे मुताबिक़ कोविड ख़तम थी वियो आहे, पर उन जे बावजूदि जेका इक़बाल डे जी छुटी कई वई उन में पर्टिकुलरली इहो लिखियो वियो त टर्शरी केयर हॉस्पिटल्स ऐं इवन कोविड जे जेका मुलाज़मीन आहिनि ऐं कोविड में जेके ड्यूटीज़ कनि था उहे पंहिंजी ड्यूटी ते रहंदा ऐं उहे ड्यूटी परफॉर्म कंदा। त इन जो मक़सदु इहो आहे त सिंध हुकूमत असां सां कूड़ पई ॻाल्हाए ऐं मीडिया ऐं बाक़ी जॻहियुनि ते उहो पंहिंजो ग़लति मौक़िफ़ ॾिए पई ऐं उन्हनि खे इहा ॻाल्हि मञणु खपे त बाबा कोविड मौजूदु आहे। पर हिननि जी ॻाल्हि ते जेकॾहिं कोविड मौजूदु न आहे बि सही त भई असीं त मुख़्तलिफ़ कम्यूनिकेबल डिज़ीज़ खे ॾिसूं पिया ऐं फेस करियूं पिया, जंहिंमें HIV एड्स आहे, उन खां पोइ तव्हांजो कैंसर आहे, ट्यूबरक्यूलोसिस आहे ऐं अलाए केतिरियूं ॿियूं कम्यूनिकेबल डिज़ीज़ आहिनि जिन खे असीं डायरेक्टली ॾिसूं पिया ऐं डायरेक्टली इफेक्ट थियूं था। त असीं त रिस्क अलाउंस जी ॻाल्हि था करियूं त उहो हिननि खे ॾियण में कहिड़ी कपाहट पई थिए। ठीकु आहे एजाज़ साहब, पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। डॉक्टर मोहम्मद अली साहब असां सां गॾु आहिनि, सीनियर डॉक्टर आहिनि। डॉक्टर साहब, तव्हां बि समूरी स्ट्रगल में तव्हां बि मौजूदु आहियो, ॾिसी बि रहिया आहियो, त हाणे छा था तव्हां सम्झो? डॉक्टर साहब, पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। मोहम्मद अली साहब माफ़ु कजो, कासिम सिराज सुमरो साहब असांखे जॉइन कयो। अस्सलाम वालेकुम कासिम साहब। वालेकुम अस्सलाम। कासिम साहब, जेके अॻुवाण गिरफ़्तार थिया हुआ उहे आज़ादु थी पहुता आहिनि, हिन वक़्तु असां सां गॾु प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अदी बुशरा आराई हुजे, एजाज़ कलेरी, सभु असां सां गॾु मौजूदु आहिनि। हाणे हिन जो मुतालबो आहे त नोटिफिकेशन जारी न थींदो त हिकु दफ़ो ॿीहर ई मार्च कंदा, त छा हेल्थ खाते वटि हाणे छा फ़ैसिलो हूंदो? सर महिरबानी तव्हांजी। असां वटि सर फ़ैसिलो गवर्नमेंट ऑफ सिंध जो CM साहब जिन कमेटी ठाही आहे उहा कमेटी डिसाइड कंदी त हुनजो छा थियणो आहे। बाक़ी उन खां साईं वारनि खे मार्च करण जो शौक़ु आहे त भले भले मार्च कनि। अच्छा कासिम साहब, कुझु किथे ॻाल्हियूं का मीटिंग्स तव्हांजा ई मुलाज़िम आहिनि, इन्हनि सां का गॾिजाणी तव्हांजी रखियल आहे? सर असांजी गॾिजाणी जी ॾिसो हिन जंहिं माना मुंहिंजी नज़र में ऐं पर्सनली तव्हांखे पंहिंजो ओपिनियन ॿुधायां, माय गवर्नमेंट ओपिनियन जी, बीइंग ए सिविल सोसाइटी या आम माण्हू जी हैसियत में हिकिड़ी ॻाल्हि सोचूं था त जेकॾहिं डॉक्टर वटि या मेडिकल स्टाफ वटि जेको शफ़ा त कुदरती ज़ात थी ॾिए, पर जंहिं हेठि धरती ते जेकॾहिं को हिकिड़ी उमेदु आहे त उहो इहो मेडिकल स्टाफ आहे, जेको माण्हू अस्पताल आहे या डॉक्टर थी सघे थो या हुन सां रिलेटेड स्टाफ थी सघे थो। जेकॾहिं उहो हिननि ॾुखियनि ॾींहंनि में सिंध जे माण्हुनि जी ख़िदमत नथो करे सघे ऐं उन्हनि खे इन्हनि ॾुखियनि ॾींहंनि में पंहिंजे जेको आहे सो अलाउंस जी यादि आहे ऐं उहो एम्पैथी शो नथो करे, पोइ मुंहिंजी नज़र में मूं वटि त हुननि जी पर्सनल आहे, मुंहिंजी पर्सनली ओपिनियन इहो हूंदो त मूं वटि का बि सिंपैथी जी न आहे। जी। अच्छा कासिम साहब, हाणे ॻाल्हि ॿोल पे कई, एजाज़ साहब ॿुधाए थो, अदी बुशरा ॿुधाए थी त हेल्थ रिस्क जेको अलाउंस आहे न फ़क़ति कोविड, उन खां अलावा कैंसर हुजे, मुख़्तलिफ़ ॿियूं बीमारियूं, हेपाटाइटिस हुजे, तव्हां हिननि खां पुछो न, तव्हां साफ़ ई आहियो, तव्हां साफ़ ई थियण खां जॾहिं तव्हां पंहिंजो जेकॾहिं डिग्री वठंदा आहियो, पढ़णु वेंदा आहियो त तव्हांखे इहो अंदाज़ो न हूंदो तव्हां रिस्क में आहियो। जी, तव्हांखे ख़बर हूंदी न सुभाणे तव्हां फ्रंट लाइन ते हूंदो। अॼु सुभाणे जेको एसेंशियल सर्विस वारो माण्हू आहे उनखे त ख़बर हूंदी न रिस्क ते आहे। हींअर असांजा कल्ह पंज जवान पुलिस जा शहीद थी विया, उहो सुबुह हाणे पुलिस वारा हड़ताल करे वेही रहिया। एसेंशियल सर्विस वारनि खे हड़ताल जो बिल्कुलु ई दुनिया जे कंहिं बि यूनियन बाज़ी में इहो आहे ई कोन। एसेंशियल सर्विस वारो यूनियन ठाहे न हुन ते हड़तालूं करे। पर जेको फ्रंट लाइन ते हुजे त उन फ्रंट लाइन खे उहो छो जो फ्रंट लाइन ते जेको आहे उहो सभ खां अॻियां आहे, उनखे ओतिरो हक़ त मिलनि थो पंहिंजे बचा त पाले सघे। मिसाल जे तौर ते कहिड़ा हक़ मिलणु खपनि? पघारुनि में, अलाउंसिस में पघारूं हिननि जूं एतिरियूं आहिनि। लेडी हेल्थ वर्कर 33,000 पघार आहे, हाणे 33,000 ते ॿार पढ़ाईंदी, घर जो किरायो ॾींदी। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो सर, लेडी हेल्थ वर्कर इज़ प्योरली यूनियन काउंसिल स्पेसिफिक जॉब है, माना यूनियन काउंसिल भी ना गोठ वाइज प्रोग्राम में गोठ वाइज ये डिपेंड तो ये जॉब असाइन थियल है। मतलब इहो आहे त हुनजी मिनिमम रिस्पॉन्सिबिलिटी आहे, देयर ओनली रिस्पॉन्सिबिलिटी के भई हो जॾहिं इहे का असांजी पोलियो जी या इन क़िस्म जी रिलेटेड का एक्टिविटी थिए त उन असिस्ट करे थी, या असांजी जेको एंटीनेटल केयर खातून आहे उनखे रेफर करे थी।
बाक़ी उनजो ॿियो को अहिड़ी वॾी का मुंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी न आहे। डॉक्टर्स आहिनि, तव्हां सां हार्ट एरिया में असां वटि सरपार करे जी। तव्हां हुनखे एडिशनल अमाउंट ॾियो था, घणा डॉक्टर तव्हांजी ड्यूटी ते वञनि था? तव्हांजी अॼु बि तव्हां कासिम हर साहब रोज़ अगरि ड्यूटी ते नथा वञनि, ड्यूटी ते नथा वञनि त उहा कंहिंजी ज़िम्मेवारी आहे? अर्ज़ु ॿुधो हे तव्हां असां ही तव्हांजे इन्हनि दोस्तनि जे मुतालबनि में शामिल आहे न, त असांजी डेप्यूटेशन जेको आहे सो तव्हां बंदि छो त असांजी डेप्यूटेशन में सर्टिन कोटा जो हिननि जी डेप्यूटेशन जी छो डेप्यूटेशन था वठनि जी। त हिननि मां केतिरा माण्हू जेके आहिनि सो पंहिंजी जेको आहे सो ड्यूटीज़ कनि था पंहिंजे मुख़्तलिफ़ एरियाज़ में। अॼु तव्हां पंहिंजो जेके कैंप्स जेके हलनि था, फिक्स कैंप्स आहिनि, मोबाइल कैंप्स आहिनि, उनमें तव्हां वञी हालत त ॾिसो। ग़रीब मिसकिन माण्हू जेकॾहिं अॼु सिंध जो माण्हू, उहो बि सिंध जो माण्हू आहे, उहो बि ॿिए सूबे जो माण्हू न आहे, उहो बि हिरनि जा असांजा बचा आहिनि। कासिम साहब, मूं बि सिंध में हेल्थ जूं हालतूं ॾिठियूं आहिनि। हाणे ॿोॾि में बि मां सॼी सिंध वियुमि, प्रोग्राम बि करे आयुसि, पर मूंखे इहा जेकी शइ नज़र पई आई त इहे जेकी जोड़जक, जेकी निज़ाम, जेकी पॉलिसी आहे, उहे त तव्हां ठाहींदव न, हेल्थ वर्कर या का नर्स त न ठाहींदव। सर, असां हेल्थ वर्कर असां हिननि जे लाइ त हर शइ ठाही आहे न। भला सिंध खां अलावा कंहिं ॿिए सूबे वारे हिननि खे कोविड अलाउंस ॾिनो आहे? असां ॾिनो न, असां हिन करे ॾिनोसीं त असां हिननि खे फ्रंट लाइन, असां हिननि खां गाइडेंस वरितीसीं। अच्छा, ठीकु आहे। अच्छा, उहो पहिरियां प्लान बि इहो हुयो त भई इहो माना सिर्फ़ु ICUs या HDUs या इन क़िस्म जी फैसिलिटीज़ ते हूंदो, बाद में असां सभिनी जे लाइ करे छॾियो। बिल्कुलु। हाणे जॾहिं हिकिड़ी शइ, हिकिड़ी इन्फेक्शियस जी बीमारी आहे ई कोन, त हुन बीमारी जे लाइ असां रिस्क किथां अचे? कासिम साहब, जी हा, हिकिड़ो ही हेल्थ रिस्क जी हा, ॿी असलम है ॿी ॻाल्हि, जी जी जी, जेके माण्हू NICVD में जॉब कनि था, जेके माण्हू सिंध जे ॿियनि PPI में कमु कनि था, जेके डॉक्टर्स या पैरामेडिक्स जेके SIUT में कमु कनि था, GIMS में कमु कनि था या SICS में कमु कनि था, त उहे इन्फेक्शस, उन्हनि जे लाइ इन्फेक्शन आहे ई कोन। उहे डॉक्टर न आहिनि, उहे पैरामेडिक न आहिनि। दिस इज, आई मीन, ॾिसो, स्ट्राइक करणी आहे, स्ट्राइक जेको डॉक्टर करे थो, पैरामेडिक करे थो, एटलीस्ट मुंहिंजी पर्सनल राय या मूं वटि का सुन लाइ सिंपैथी न आहे। हा, सरकार सुभाणे हिननि खे भले 50,000 रुपया ॾेई छॾे, मूंखे कोई एतिराज़ हूंदो ई न। अच्छा कासिम साहब, हिकिड़ो रिस्क अलाउंस जंहिं ते पाण हाणे ॻाल्हि ॿोल कईसीं, इन खां सवाइ ॿिया मुतालबा आहिनि, टाइम स्केल, सर्विस स्ट्रक्चर, डेंटल जेके डॉक्टर हूंदो ई न आहे सर। टाइम स्केल इहो उस्तादनि जे हिकिड़े जे डिपार्टमेंट, उन्हनि हिकिड़ी टीचर्स एजुकेशन डिपार्टमेंट वारा टाइम स्केल वारी जेका शइ इंट्रोड्यूस कराई, मुंहिंजी पर्सनल राय में या का बि जेको सर्विस स्ट्रक्चर हिननि जी कंहिं ॻाल्हि में का कमी पेशी आहे, उन ते तव्हां बिल्कुलु ॻाल्हाए सघिजे थो, वेही सघिजे थो, उन ते जी हा, मीटिंगूं करे सघजनि थियूं। बाक़ी एजुकेशन बि त सिंध हुकूमत जो ई डिपार्टमेंट आहे न, जे सर्विस स्ट्रक्चर। जी जी, भले सिंध हुकूमत हिकिड़ी शइ जेकॾहिं कोई, आउं पर्सनली हुनखे ग़लति सम्झां थो, कंहिं ॿिए पासे कयो, त मतिलबु इहो थोरी त आउं साॻी शइ रिपीट करे वरी साॻियो हिकिड़ी ग़लति कयां। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿी तव्हां ॿुधायां थो, इन्हनि ते असां ॻाल्हाए सघिजे थो, पर आई टोटली डिसएग्री विद योर स्ट्राइक, धरना, फलाना ढिमकाना, इन्हनि सां बिल्कुलु ई। ऐं जेके बि हिननि जा लीडर साहिबान तव्हां वटि वेठा हुजनि, सुभाणे त कासिम साहब हिकिड़ो सवाल कासिम साहब हिकिड़ो सवाल थो साम्हूं अचे एतिजाज ऐं धरणनि ते। तव्हां हिकु निज सियासी कारकुन आहियो, हिन हेल्थ जे ज़िम्मेवारी खां हटी करे मां तव्हां खां सवाल कंदुमि त जमहूरियत में एतिजाज करणु त छा इहो ग़लति आहे? सर, इहो ग़लति न आहे, जमहूरियत में एहतिजाज करणु न आहे, इसेंशियल सर्विस वारनि जो एहतिजाज करणु ग़लति आहे। इसेंशियल सर्विस जो, आई एम टॉकिंग अबाउट इसेंशियल सर्विसिस। ही इंतहाई इम्पोर्टेंट तरीन जॻह ते वेठल आहिनि, जिते मूं खे पहिरियां ई ॻाल्हि कई, अस्पताल कंहिं माण्हू जी उमेद जो नालो हूंदो आहे, ऐं जेकॾहिं उहा उमेद जे हुनखां तोड़े था छॾनि, त पोइ इहो कंहिं बि सूरत में इमोरल आहे, अनएथिकल। कासिम साहब तव्हांखे मां ऑन एयर ई चवां पियो त तव्हां असांखे ॾाढा वणंदा आहियो, तव्हां सिविल सोसाइटी जी ॻाल्हि कंदा आहियो, तव्हां आर्ट्स काउंसिल जे मुख़्तलिफ़ हंधनि ते मां तव्हांजो वॉइस ॿुधंदो आहियां, तव्हां इंसानियत जी वॾी ॻाल्हि कंदा आहियो, पर कल्ह जे नियाणियुनि जा कपिड़ा, तशदुद, इहे फुटेजिस तव्हांजी नज़र मां गुज़रिया हूंदा। आउं हिन सां अग्री कयां ई कोन थो न, मूं हिन ॻाल्हि खां त इनकार कयो तव्हां सां, आउं त अग्री कयां ई कोन थो। आउं हिकिड़ी ॻाल्हि चवां थो त भई जेको सिस्टम में हिकिड़ी शइ, माना तव्हां ही चया थी धरने ते वेठा न, कंहिं हिनखे हथु लाथो, वरी वञनि था CM हाउस मां एडमिनिस्ट्रेशन को एक्ट वरिते थी, असां ई राति वेही करे एडमिनिस्ट्रेशन सां ॻाल्हायोसीं त भई ही तव्हां ग़लति कयो आहे, प्लीज़ हिनखे तव्हां ईअं जेको आहे नियाणियुनि सां ज्यादती न थियणु घुरिजे, दैट वी कंडेम इट। पर उनजो मक़सदु इहो त
पर उनजो मक़सदु हिननि दोस्तनि खे बि इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे न त भई तव्हांजे मथां त प्राइमेस्ट सोसाइटी जी सभ खां प्राइमेस्ट रिस्पॉन्सिबिलिटी आहे, उहो बि हिननि ॾुखियनि ॾींहंनि में तव्हां हड़तालूं कयो था। इहो को बि सुञाणवंद सिविल सोसाइटी हुजे, मीडिया जा माण्हू हुजनि, कहिड़ो बि सोसाइटी जो फैक्टर हुजे, उहो हिन ॻाल्हि खे इंडोर्स न कासिम साहब हिकिड़ो पर्सनल क्वेश्चन बि कंदुमि त ही सीएम हाउस आहे, जेके बि सीएम हाउस माना जमहूरियत हिकिड़े चूंडियल नुमाइंदनि जो हाउस हूंदो आहे, भला इन इलाइक़नि खे रेड ज़ोन छो करार ॾिनो वियो आहे? ही त अवाम जा हाउसिस आहिनि, अवाम जे नुमाइंदा हाउसिस आहिनि। ॾिसो, इहो इन जे करे जो जॾहिं पाकिस्तान में हालात ख़राब थिया तॾहिं यकीनन अहिड़े क़िस्म जूं सूरतालूं थियूं जंहिंमें असां वटि बम ब्लास्ट बि थिया, असां वटि डिस्ट्रक्शन ऑफ लॉ एंड ऑर्डर हुयो, तॾहिं अहिड़े क़िस्म जी एक्टिविटीज़ जो मैनेजमेंट लेवल ते जेको आहे सो डिसीशन्स वरिता विया। उहो उन पॉइंट ऑफ व्यू सां त उन्हनि जी जेके माण्हू एडमिनिस्ट्रेशन ते वेठा आहिनि, जेके उन्हनि जी सिक्योरिटी ऐं उनजो खे मैनेज करण जे लाइ जेके अहिड़ी क़िस्म जी का एक्टिविटी आहे, अहिड़े क़िस्म जो को ज़ोन ठाहिया विया आहिनि, त उहा का ग़लति ॻाल्हि न आहे। पर उनजो मक़सदु तव्हां वटि तव्हांजो सभु फोरम्स आहिनि। अॼु जे हिन दौर में तव्हां सोशल मीडिया ते 24 कलाक सां वेही करे वज़ीर आला खे बि जेको चवणो आहे उहो चओ था, वज़ीरनि खे बि जेको चवणो आहे उहो चओ था, आम माण्हुनि खे जेको चवणो आहे उहो चओ था। तव्हां हिकिड़ी असांजी पॉलिटिकल पार्टी हो त तव्हांजी एतिरी जेका बैशिंग कंदी आहे, माण्हुनि खे माना माण्हुनि जा जेको आहे सो विभिन्न फैमिलीज़ आहिनि, ॿारनि ताईं घुसी वेंदा आहिनि। दे ऑल आर डूइंग इट न। अच्छा कासिम तव्हां प्रेस क्लब जे साम्हूं, तव्हांजे प्रोग्रामनि जे साम्हूं, सभिनी जे साम्हूं त सभु ॻाल्हाइनि था, पोइ तव्हांजी वॉइस ॿुधण में अचे। जी, ही सभु अॻुवाण बि तव्हांखे मुसलसल ॿुधी रहिया आहिनि, त छा ही उमेद रखी सघनि था त कासिम सुमरो साहब, डॉक्टर अज़रा पेचूअ साहब, तव्हां सभु गॾु आहियो त तव्हां किरदारु अदा करे सघंदव? ॿुधो, अर्ज़ु ॿुधी वञो, मुंहिंजो हिननि सां को बि इख़्तिलाफ़ न आहे। मुंहिंजे लाइ ही सभु, असांजी मैडम मिनिस्टर जे लाइ सभु बहितर आहिनि, प्रोवाइडेड कि ही स्ट्राइक्स, धरना, इहे शयूं हेल्थ सेक्टर में न थियणु खपनि। उन्हनि जे असां सख़्तु ख़िलाफ़ आहियूं। उहो जेकॾहिं ही कनि था त इहो सिस्टम सां, सोसाइटी सां, ग़रीब माण्हू सां, आम माण्हू सां इहो ज़ुल्म कनि। ठीकु आहे, वॾी महिरबानी कासिम साहब, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। डॉक्टर मोहम्मद अली थलो साहब, कासिम साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। मां तव्हां खां कासिम साहब जी हिन ॻाल्हि ॿोल ते बि कमेंट्स वठणु चाहींदुमि ऐं हिन सॼी सूरत हाल ते त हाणे लाइ अमल छा हूंदो। तव्हां जेके बि तव्हांजा यंग डॉक्टर्स आहिनि, नर्सिस आहिनि, लेडी हेल्थ वर्कर आहिनि, उन्हनि जे तशदुद थियो, हाणे अञा बि तव्हांजो एहतिजाज जारी आहे। असां जेकॾहिं कासिम साहब ऑनलाइन मौजूदु आहिनि त उहे बि थोरो ॿुधी वठनि त जेका हुननि ॻाल्हि कई, असल में उहा तव्हां सम्झो त पंहिंजी जंहिं पार्टीअ जी उहो नुमाइंदगी था कनि ऐं जंहिं सीट ते वेठा आहिनि उनजी उन पाण मुखालफ़त कई। मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल थो ॾियां त असां 95 में कॉन्ट्रैक्ट ते बेनर साहिबा असांखे भर्ती कयो, पोइ असांजो एहतिजाज पीपल्स पार्टीअ जी हुकूमत ख़तमु थियण खां पोइ 8 साल असां एहतिजाज कयो ऐं उन खे पीपल्स पार्टी इहा ई इसेंशियल जेका सर्विस आहे जंहिं ते उहो चवनि था त बाइकाट न थियणु घुरिजे, उन ते मां तव्हांखे 500 जेको आहे सो हिननि जा बयान ॾियां त वाह रे वाह साईं, वाह रे वाह, तव्हां वाह जो कमु था कयो, इहो तव्हांजो हक़ु आहे। उन खां पोइ असां चीफ मिनिस्टर हाउस ते उन्हनि ॾींहंनि में धरणो हयोसीं, जेको असांजो महर हाउस हुयो। त मां सलाम थो कयां अली मोहम्मद साहब महर खे ऐं जेको आहे सो जेको उते महर साहब वॾो आहे, असां उन जे दर ते वञी धरणो हयोसीं त उन जेको आहे सो असांखे चयो तव्हां महर सरदारनि वटि लंघी आया हो, अॼु तव्हां पीपल्स पार्टी जा भर्ती थियल आहियो, पर मां तव्हांखे पंहिंजे दर तां न मोटाईंदुसि। ऐं उन उते जेको अली कुंवर ख़ान महर जेको आहे सो अली मोहम्मद महर खे जेको आहे सो फ़ोन कई ऐं चयईं त ही अॼु मुंहिंजे दर ते आया आहिनि, अॼु हे सभु न्याणियूं डॉक्टर आया आहिनि ऐं मां हिननि खे वाइदो थो कयां त ही रेगुलाइज़ थींदा। मूंखे ख़बर न आहे त ही पीपल्स पार्टी जा भर्ती या कंहिंजा आहिनि, ही रेगुलाइज़ थींदा। ऐं अली मोहम्मद महर उहो वाइदो निभायो ऐं उन ते जेको असां धरणो आयोसीं उन ते बेनर साहिबा भुट्टो जो बयानु आहे मूं वटि पियो आहे ऐं उन ते जेको आहे ताज हैदर जो बयानु आहे, वारे वाह वारे वाह, तव्हां जेको आहे सीएम हाउस ते ओॾीमहिल बि ओपीडियूं बंदि हुयूं, ओॾीमहिल मुखालफ़त छो न पिया कनि? उहे एसेंशियल जेको आहे सो सर्विसिस न हुयूं छा? ऐं ॿियो, जेकॾहिं असांजी हिन जेको आहे सो रिस्क अलाउंस असां हिननि खे चैलेंज था कयूं, साईं सुमरो साहब तव्हां ऐं अज़रा पेचूअ साहब ऐं सेक्रेटरी साहब, तव्हां इहे महिरबानी करे ऑफिसुनि में वेही जेको आहे ऑर्डर न हलायो, अचो इस्पताल में, अचो तव्हां असां सां गॾु वार्डन में वियो न, छो तव्हां सिहत जे लाइ रखिया विया हो न। तव्हां जूं ऑफिसूं जेको आहे पेक लॻियूं पियूं आहिनि, उते माण्हुनि जा जेको आहे सैनिटाइज़र हथ धोई अचनि। असां इस्पताल मां वञूं था पंहिंजे घर ॾे बचनि लाइ छा था खणी वञूं? रुॻो असां जरासीम ऐं जेको आहे बीमारियूं खणी था वञूं। सॼो असांजो घर जेको आहे, ऐं जेकॾहिं तव्हां सम्झो था त असां जूं पघारूं
वो आसमान ते पहुची वियूं तव्हांजे हिननि थोरनि ते तव्हांजा जेका इहे तव्हां रिस्क असां अलाउंस त कंपेयर कयो न ॿियनि सूबनि जो तव्हां माना कोट कयो था त ॿियनि सूबनि जी मुक़ाबले में डॉक्टरनि जूं पघारूं तव्हां पंहिंजूं पघारूं तव्हां कहिड़ी कोडर था आणो ऐं ॿियो तव्हां चओ था त जेको आहे साईं धरना मुज़ाहिरा धरनानि मुज़ाहिरनि ते कंहिं पहुचायो असांखे साईं सुमरो साहिब जेकॾहिं तव्हां आयो असां मिनिस्टर साहिब खे 30 खां वधीक एप्लीकेशन लिखी चुका आहियूं असां सेक्रेटरी हेल्थ खे रिसीविंग पई आहे त साईं असां तव्हां सां मिलण था चाहियूं ॻाल्हियूं तव्हां पंहिंजे डिपार्टमेंट सां न कंदव त कंहिंसां कंदव तव्हां जेकॾहिं ॻाल्हियुनि जे ज़रिए ॻाल्हियूं मसइला हल करण जे लाइ तयारी कोन आहियो तव्हां हिन वक़्तु इहो यकीन रखो सुमरा साहिब तव्हां पीपल्स पार्टी जे अगेंस्ट कमु था कयो इहो कल्चर ई कोन्हे पीपल्स पार्टी जो जंहिं त तव्हां कयो था असांजी न्याणियुनि खे असांजी भेनरुनि खे असांजे हिननि जेके दोस्तनि खे दर्शो असांखे ख़बर आहे असां हिते CM हाउस ॾे ईंदासीं असांखे मोचड़ा इहो तव्हां रिवायत रखी आहे इहो रुॻो असांजे लाइ न तव्हां हिकिड़ो फॉर्मेट ठाहियो आहे त पहिरियां जूता आणो पाणीअ सां धो उन्हनि खां पोइ उन्हनि खे उघाड़ो कयो उन्हनि खे तशदुद कयो पोइ वरी कमेटी ठाहे साईं असां त जेको आहे तयारु आहियूं भई जेकॾहिं तव्हांखे इहे मसइला बाद में हल करणा आहिनि त मुज़ाकरात जे ज़रिए छो नथा हल कयो किथे आहे मिनिस्टर साहिबा छो नथी मिले जेको आहे मां रड़ियूं तव्हांजे प्रोग्रामनि में असां इहे रड़ियूं कयूं आहिनि न त साईं मिले नथी यार मिनिस्टर छाजे लाइ हूंदो आहे मां उन मुशरफ दौर जे मिनिस्टर खे सलाम थो कयां उहे जंहिंखे तव्हां चओ था त साईं इहे फर्मू न हुया इहा आमरियत हुई उहो असां लाइ लाड़काने में मिलणु ईंदो हीअ जमहूरियत जी मिनिस्टर आहे हीअ जमहूरियत जो सेक्रेटरी आहे जेको आहे सो सुमरा साहिब मां तव्हांखां इहो बि पुछणु थो चाहियां त डॉक्टर नथा वञनि केरु थो पैसा वठे जेको DHO MS खे रखे थो केरु थो उन्हनि खे रखे उहो MS ऐं असां रड़ियूं कयूं था तव्हां अॼु ऐलान कयो न हिन प्रोग्राम में त इंक्वायरी मां कयां थो तव्हां ऐलान कयो त मां करप्शन जे ख़िलाफ़ इंक्वायरी कयां थो जंहिंजी जेको आहे करप्शन थी आहे तव्हां कयो ऐलान तव्हां में आहे ज़रूरत तव्हां हिन मिनिस्टर साहिब जा कयो न तव्हां ऐलान बाक़ी तव्हांखे अची असांजा 35,000 ॼण असां ते तव्हां थोरो था कयो तव्हां कंपेयर कयो जेकॾहिं रिस्क जेको आहे हर जेकॾहिं असां माना तव्हां सम्झो था त असां जेको आहे साईं असांजी इहा ड्यूटी आहे असां जेॾीमहिल इन ते भर्ती थियासीं त असां इहो माइंड ठाहे आयासीं त साईं असांखे इहो रिस्क खणणो आहे पर उन जे बावजूदि जॾहिं बि का जंग थींदी आहे जॾहिं बि एक्स्ट्रा ऑनरी जेको आहे सो के माना हालात पैदा थींदा आहिनि उन्हनि में जेकॾहिं फौजी बि विढ़ंदा आहिनि त उन्हनि खे एक्स्ट्रा जेको आहे सो एज़ाज़ात ॾिना वेंदा आहिनि त उन्हनि खे इनकरेज कयो वेंदो आहे तव्हां हिन खे कोविड खे जंग करार ॾिनो जंग में तव्हां असांजा 400 माण्हू मराया कॾहिं तव्हां सुमरा साहिब कंहिंजे घर ॾे वियव ताज़ियत करणु कॾहिं इहा मिनिस्टर वई कॾहिं जेको आहे सेक्रेटरी कंहिंसां ताज़ियत करणु वियो त तव्हां जेको आहे मरी विया केतिरा कारकुन मरी विया तव्हां ऑफिसुनि में AC गाॾियूं लैंड क्रूज़र फलाण घणी पघार आहे तव्हांजी तव्हांजे बोर्चीअ ताईं जेको आहे माना तव्हांखे मिलियल आहिनि तव्हांजा घरनि जा घर हलनि था तव्हांखे कहिड़ी ख़बर त 35,000 में कंहिंजो जेको आहे गुज़र छा थींदो आहे तव्हां हिन वक़्तु लाइक़ु ई न आहियो हिननि पोस्टुनि ते वेहण जे इस्तीफ़ा ॾियो तव्हांखे मां छा चवां हाणे हिन मीडिया ते वेही तव्हां अचो न तव्हां छो नथा ओपन फोरम ते अची असां सां डिबेट कयो छो असां हिन में लिमिटेड तव्हां हिकु ॻाल्हि ते जेकॾहिं असां खटे वियो तव्हां खां पहिरें पई असां माफ़ी वठंदासीं सभिनी खां वधीक स्टैंड मां मिनिस्टर साहिब जे ख़िलाफ़ वरितो आहे सेक्रेटरीअ मां पहिरें पई 100 माण्हुनि जे 1000 माण्हुनि जे विच ते पहिरें पवंदोमान जेकॾहिं ही पंहिंजो लॉजिक पूरो करे विया बाक़ी से हाणे मर्ज़ी आहे जेको आहे ॻाल्हि ॿोल जारी रखूं था डॉक्टर साहिब अदी बुशरा राई लाइ अमल छा हूंदो ईंदड़ वक़्त में तव्हांजी स्ट्रगल तव्हांजी सरकार जो मौक़िफ़ ॿुधो कासिम साहिब जो त तव्हां वटि हाणे कहिड़ा फ़ैसिला हूंदा तहरीक कहिड़े अंदाज़ में तव्हां अॻियां हलाईंदव जीअं कासिम सुबरो साहिबु तव्हां चयो त असांजो बि पसंदीदा शख़्सियत आहे ऐं तमामु बाइज़त तरीक़े सां ॻाल्हाईंदा आहिनि जॾहिं बि असां सां मिलिया आहिनि असांजा मसइला ॿुधी जेके उन्हनि जे हथ में हुया उन्हनि हल बि कराया पर कासिम साहिबु तव्हां बार बार चओ था त अहिड़े क्राइसिस में भला अहिड़े क्राइसिस में तव्हां असांखे चओ था त अहिड़ी क्राइसिस में असां मिस्किन हेल्थ वर्करनि जो जेको आहे 17,000 तव्हां कटे असांखे त अञा इन खां बि वधीक जेको क्राइसिस आहे उन खां बि वधीक क्राइसिस में धकेले छॾियो आहे तव्हां ॿुधायो त असां फ्रंट लाइन ते असां मैडम अज़रा जे चए ते असां इन छोकिरियूं चवंदियूं असां छो कयूं इलेक्शन में कमु छो वञूं असां कैंपनि में पाणी झागे झागे गंदनि पाणनि में मां इहो ई चयो बाबा असांखे 17,000 मिलनि था रिस्क अलाउंस पोइ कहिड़ी बि बीमारी आहे त उहा असां उनजी रिस्क ते गंदे पाणी मां किरास करे असां कैंपनि में वञी माण्हुनि जा जीत वारनि मां कढियासीं हुननि जे पेरनि जूं सफ़ाइयूं कयूंसीं उन्हनि जा नह कटियासीं अलाए किथे किथे उन्हनि जा ज़ख़्म हुया जिस्मनि ते असां साफ़ु कयासीं ऐं पंहिंजी ईमानदारी सां असां ड्यूटियूं कयूंसीं इन जे करे त मैडम अज़रा जो हुकुम आहे असांजी लेडी मिनिस्टर आहे असांजी फ़ख़ुरु आहे असांजो उन्हनि जो हुकुम आहे त सर कासिम सुमरो साहिबु
अव्हांखे उहो क्राइसिस नज़र अचे थो जेको बम जेको क्राइसिस तव्हां असां हिकु बेवा यतीम मिसकिन लेडी हेल्थ वर्कर सां ज़ुल्म कयो आहे, तव्हां उनजो बि त अंदाज़ो हणो न। तव्हांजो का नारो आहे पीपल्स पार्टी जो रोटी कपिड़ा और मकान, त तव्हां त असांखां रोटी कपिड़ा मकान टई खसे छॾिया। ठीकु आहे, हिकिड़ो तव्हां हिकिड़ी शइ तव्हां सुठी कई, पंजाब सिंध जे समूरनि जे मुक़ाबले में असां फ़ख़्र सां उन्हनि सां चवंदासीं असांजी सिंध जेकी आहे असां एम्प्लॉई जे फेवर में आहे। यकीन कयो मां इंतिहाई फ़ख़्र सां चवंदी हुयमि ऐं मैसेजिस कयासीं, असां वीडियो ठाहे ठाहे उन्हनि ॾे मोकिलियासीं त असांजी गवर्नमेंट असांजी औरतुनि जे लाइ, असांजे हक़ूक़ जे लाइ या असांजी पघारनि जे लाइ जस्तजू में आहे ऐं मैडम अज़रा जे अचण सां असांखे इहा मिली आहे। पर तव्हां मूंखे ॿुधायो त जॾहिं तव्हां बार बार चओ था क्राइसिस क्राइसिस, त असां 32,000 में हिन क्राइसिस में छा कयूं? कासिम सूमरो साहिबु, तव्हां असांखे ॿुधायो त असां लेडी हेल्थ वर्कर असांजूं 70% मां समेत बेवा यतीम ऐं मिसकीन आहियूं। असां बच्चनि खे न पढ़ायूं, असां बच्चनि खे सुठो खाधो पीतो न खारायूं, या असां कंहिं साफ़ सुथरे घर में न रहूं। चलो असां किराए, हाणे तव्हांखे ख़बर आहे त असांजी खोड़ छोकिरियुनि इहो वीसियूं विधियूं, पैसा जमा कराया, हुननि चयो चलो मुंहिंजो ॿार बि प्राइवेट स्कूल में पढ़े। तव्हां माना गुरबत खे न, ग़रीब खे ख़तमु करणु चाहिनि जी पॉलिसी आहे छा? इहा न आहे। असीं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी पैदावार आहियूं, उन्हनि जा जियल आहियूं, उन्हनि वांगुरु बहादुर, उन्हनि वांगुरु लाहेअमल छा हूंदो? मां तव्हांखे इहो लाहेअमल इहो ई आहे, जॾहिं बि असां CM हाउस विया आहियूं, CM साहिबु असांजा मसइला हल कया आहिनि। ऐं तव्हां रिकॉर्ड मां पहिरियों बि चयो, खणी ॾिसो, असां हिकु सिर जो बि नुक़सानु कॾहिं न कयो आहे। CM साहिबु असांजो आहे, असां वेंदासीं CM साहिबु वटि पुरमन तरीक़े सां वेंदासीं। ऐं मुंहिंजी हिकिड़ी डिमांड आहे, जिन बि असां ते इहो ज़ुल्म कयो आहे ऐं हीअ बर्बरियत ॾेखारी आहे, ऐं अगरि कासिम सूबरो साहिबु हिन शइ जी मज़म्मत करे थो, हिन क्राइसिस जे दौर में, हिन मीडिया जे दौर में एॾो ज़ुल्म अॼु ताईं मां नथी सम्झां कंहिं एतिरी दिलेरी कई हुजे। ऐं पुलिस खे ज़रूरत न आहे हू ख़ुदि करे, ऐं जंहिं बि हुनखे हुकुम ॾिनो आहे हू हुकुम जा पाबंद हुया। बार बार कल उहे चवनि त पहिरियां त उहे असांखां माफ़ी घुरनि, ईअं ई जीअं मीडिया चए ते असांजी तज़लील कई अथनि, असांखां माफ़ी बि घुरनि। ॿी ॻाल्हि त CM साहिबु असांजो CM आहे, असांजो चूंडियल नुमाइंदो आहे, असां हुनजा कारकुन एजेंट वोटर आहियूं। तव्हां इहा जेकी पॉलिसी असांखे कल्ह असांजी जेकी तज़लील कई आहे, इहा पॉलिसी तव्हां पंजाब वारी आज़माई आहे। तव्हां ॾिठो पंजाब इहा पॉलिसी जॾहिं ब्यूरोक्रेसी वारी आज़माई, अॼु नून लीग जो उते को ख़ासि वजूद कोन्हे। असां नथा चाहियूं त भुट्टो ख़ानदान जी शहादत ज़ाया थिए, भुट्टो ख़ानदान पंहिंजूं कुर्बानियूं ॾिनियूं जाननि जूं। पीपल्स पार्टी हिकिड़ी जमहूरी हुकूमत आहे, इहा सिंध मां काॾे बि न वञे। असां हिन जे अॻे बीठा हूंदासीं सीसा पिलाई तलवार दीवार थी करे। असां पुरुमीद आहियूं, असां CM हाउस इंशाअल्लाह ईंदासीं। CM साहिबु, सैयद बच्चो आहीं, सैयद जो बच्चो आहीं, त असां न्याणियूं ईंदासीं। असांजो मसइलो हल कर। हेल्थ रिस्क अलाउंस नथा, भला हेल्थ रिस्क अलाउंस छो नथा ॾियो? तव्हां असांखे पैनल ॾिनो आहे, तव्हां असांखे एतिरी सहूलियत ॾिनी आहे त अगरि असां मूं कंहिंखे डेंगी थिए त आगा खान में वञी हो बि 5-6 लख बचा हणी पंहिंजी जान बचाए। तव्हांजा बच्चा त ॿाहिरि फॉरेन में पढ़नि, तव्हांजो इलाजु ॿाहिरि थिए, अलाए इहो पैसो किथां अचे थो? तव्हां वटि तनख़्वाह खां बग़ैर इहो पैसो आयो किथां आहे? पहिरियों त तव्हां पंहिंजो त ॾिसो न, पंहिंजो मुआवज़नो त कयो न। असांखे चओ था 32,000 ते गुज़ारो कयो। तव्हां जेतिरो पैसो ख़र्चु कयो था पंहिंजे घुमण फिरण में, पंहिंजी लग्ज़री बंगलनि में, पंहिंजी लग्ज़री गाॾियुनि में, ॿाहिरि तव्हांजा ॿार पढ़नि था, ॿाहिरि तव्हांजूं शॉपिंगां थियनि थियूं, तव्हां मूंखे ॿुधायो त इहो पैसो अचे किथे थो तव्हां खां? ठीकु आहे, पैदाइशी त तव्हां कुझु न अलाह खां खणी आया आहियो जी, ठीकु आहे न। त सो असांजो इहो ई आहे त असांजो मुदबाना गुज़ारिश आहे त असांजो रिस्क अलाउंस नथा ॾियो त असांखे 1 खां 15 ताईं वारनि लेडीज़ ख़ासि करे उन्हनि खे तव्हां 100% हेल्थ प्रोफेशनल अलाउंस जी मद में ॾेई छॾियो, ताकी असांजी घटि में घटि 50-52 पघार त बीहे। असां हिकु दाल मानी त खाऊं इज़त जी, असां सकून में हूंदासीं। मैडम अज़रा असांखे पुलिस जी ड्यूटी चवंदी कंदासीं, मैडम अज़रा पोलियो चवंदी कंदासीं, मैडम अज़रा वैक्सीनेशन चवंदी कंदासीं, मैडम अज़रा असांखे नालियुनि मां डेंगी जो वायरस कढण लाइ चवंदी बि असां चवंदासीं। पर असांजे बच्चनि जो रोज़गार, असांजे बच्चनि जो मुस्तक़बिल असांखे ॾिनो वञे, ताकी सिंध जेकी पीपल्स पार्टी जमहूरी हुकूमत आहे
उहा पंहिंजी जमहूरियत न ज़ाया करे वेहे ठीकु आहे न दी। नून लीग वांगुरु। वॾी महिरबानी अदी बिशना आराई तव्हां KTN न्यूज़ खे वञो, डॉक्टर मोहम्मद अली साहब तव्हांजी महिरबानी, एजाज़ कलेरी साहब ऐं शरीफ़ पालारी साहब तव्हां सभिनी जी महिरबानी। नाज़रीन पुरमींद आहिनि समूरा एहतजाज कंदड़ मुलाज़िम वॾे वज़ीर खां दरख़्वास्त करे रहिया आहिनि, गुज़ारिश करे रहिया आहिनि उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं वञनि, ॻाल्हियुनि जे मेज़ ते अची संदन जाइज़ मसाला जेके आहिनि उहे फौरी तौर ते हल कया वञनि। संदन एहतजाज जारी आहे। कराची प्रेस क्लब आॾो, सिंध सेक्रेटेरिएट आॾो, सॼी सिंध जे इस्पतालुनि में, कराची हुजे, लाड़काणो, सखर, मीरपुर ख़ासि, नौशरो फिरोज़, नवाबशाह, को सिंध जो अहिड़ो शहर न आहे जिते OPD जो बाइकाट न हुजे, जिते एहतजाज ऐं मुज़ाहिरो न हुजे। सॼो हेल्थ निज़ाम डिस्टर्ब आहे। उन जे लाइ ज़रूरु इन वक़्तु बि इन ॻाल्हियुनि जो आहे, वक़्तु बि आहे त हिन वक़्तु अची करे ॻाल्हियूं करे हेल्थ मुलाज़िमनि जा मसइला, उन जी बेचैनी, उन जी मायूसी ख़तमु कई वञे। ऐं ॿियो जेको मुतालबो आहे त जिन माण्हुनि तशदुद कयो आहे, बेरहम तशदुद कयो आहे, ख़ासि तौर ते नियाणियुनि खे, हिननि जो मुतालबो आहे समूरनि अॻुवाणनि जो, ख़ासि तौर ते अदी बुशरा आराई जो, त उन्हनि जिन बि नियाणियुनि ते तशदुद कयो आहे उन्हनि जे लाइ उन्हनि खे हटायो वञे, उन्हनि खे सज़ाऊं ॾिनियूं वञनि ऐं उन्हनि जा जेके मसइला आहिनि उहे फौरी तौर ते हल कया वञनि। वरी नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अला भाई।